नाज़रीन, टंडोलार में लाइब्रेरी जो कम रोलड़े जो शिकार हुअण सबब शागिर्द परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। वधीक तफ़सील गुलाम रसूल नोड़े जी हिन रिपोर्ट में। टंडोलायर भरिसां मिसरी शाह इमाम जी नगरी नसरपुर में 73 लख रुपये जी लागत सां तामीर थियल लाइब्रेरी बिल्डिंग जो कम रोलड़े जो शिकार आहे। ज़िले इंतिज़ामी बेध्यानी सबब लखे रुपये जी लागत सां तामीर थियल बिल्डिंग केतिरनि सालनि खां फर्नीचर ऐं किताबनि जे ओसीड़े में आहे, पर कल्चर डिपार्टमेंट ऐं ज़िले इंतिज़ामिया जो हिन तरफ़ को बि ध्यानु न आहे। उन सिलसिले में नसरपुर वासियुनि नवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत असांखे लाइब्रेरी ॾे, असां हिननि खे सुठा ज़हन ॾींदासीं। अहिड़ी शानदार बिल्डिंग जेका मन नसरपुर खां अलावा पसगिरदाई जे माण्हुनि खे बि नौजवान खे कमु अची सघे थी, उहा हींअर कहिड़ी कंडीशन में आहे। अॻु जो प्रोजेक्ट आहे 2005 जो ऐं तक़रीबन मुकमल आहे। हिन खे कंप्लीशन लाइ वधीक बजट जी ज़रूरत कोन्हे, फ़क़ति फिनिशिंग हूंदी ऐं उन खां पोइ 15-20 लख जी बजट अगरि फर्नीचर करे ॾियनि त नसरपुर ऐं आसपास जा माण्हू उन मां फ़ाइदो वठी सघनि। हीअ जेका लाइब्रेरी जेका आहे जंहिंजी बिल्डिंग मुकमल आहे उहा ज़िले काउंसिल जी तरफ़ां मंज़ूर कई वई आहे, पर 2005 खां वठी 2020 ताईं अञा ताईं हिन खे चालू न कयो वियो आहे। असांखे सिर्फ़ु थोरनि पैसनि जी ज़रूरत आहे। 15 खां 20 लख जेकॾहिं असांखे मिली था वञनि, जेके असांजो हक़ आहे। असांजे शहर हिन शहर खे को ग्राउंड वग़ैरह कोन्हे ऐं हीउ हिकिड़ो जेको आहे उहो असांजो मर्कज़ आहे। हिन में असां सुठा ज़हन जेके आहिनि सो पैदा करे सघूं था। हिते जेको आहे सो उनखे सुठो माहौल मिलंदो त अॻिते हली इहे असांजे मुल्क लाइ हिकिड़ा कारगर शहरी थी साबित थींदा, असांजे शहर लाइ हिकिड़ा कारगर माण्हू साबित थींदा। 5000 कॉलेज ताईं जा शागिर्द, 200-250 यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द, उन खां पोइ 7 जे तइदाद में अहिड़ा ग्रेजुएट्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ इम्तिहाननि जी तयारी करे रहिया आहिनि। ज़ाहिर आहे उहे सभु केॾांहुं वेंदा, उन्हनि खे वेही पढ़ण जे लाइ हिकिड़ो सुठो एनवायरनमेंट खपे, हिकिड़ो अहिड़ो माहौल खपे जिते उन्हनि खे सॼो मटीरियल ईज़िली अवेलेबल हुजे ऐं लाइब्रेरीअ खां मथे अहिड़ी का बि जाइ कान्हे जिते हू पंहिंजे पाण खे ग्रूम करे। असां टंडोलायर ज़िले जे डिप्टी कमिश्नर मोहतरम रशीद अली ज़रदारी साहिब जिन खे गुज़ारिश करियूं था त जीअं त बिल्डिंग अॻे ई मौजूदु आहे, को हाणे उहो ख़र्च त थींदो कोन, त हिन में तव्हां थोरे ख़र्च सां जेकॾहिं असांखे नसरपुर शहर खे तव्हां लाइब्रेरी ॾींदो त हिते जो माहौल सुधरंदो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कल्चर डिपार्टमेंट ऐं डिप्टी कमिश्नर टंडोलायर रशीद अहमद ज़रदारी खे घुर्जे त नसरपुर वासियुनि जो जाइज़ मसइलो हल करे बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन बिलावल अरबाब सां गॾु गुलाम रसूल नोड़ियो, आवाज़ टीवी, टंडोलायर।